औरत अर्ज कयो ओ अम्मा मां मदीने जी आया फ़कीरो। उन औरत मदीने जो नालो खयो, मदीने जो नालो खयो। हज़रत अम्मा बीबी ज़ैनब खां दाह निकिरी वई, छो जो मदीनो मदीनो मां तव्हां असां मदीने हलंदा हूं, सरकार खां मोकिलाईंदा हूं। दिल बुरमदिया अखियूं बुरमदियूं ऐं जेके मदीने जा मालिक हुजन उन्हनि खे मदीनो केॾो न प्यारो हूंदो हो। ओ गम में हुसैन में रोइण वारो उन औरत अर्ज़ कयो अम्मा मुंहिंजो मदीने में घर हुयो, मां मदीने पाक में मौला अलीअ जे घर जी कानी हुयसि, मौला अलीअ जो पुटु हुयो, मां उन जी बि ख़िदमत कंदी हुयसि। औरत एतिरा लफ़्ज़ चयासीं मौला बख्श। हज़रत अम्मा बीबी ज़ैनब उन औरत खे फरमायो ओ अम्मा पोइ तोखे ख़बर हूंदी तो हुसैन नाने नबीअ खे केॾो प्यारो हुयो, पोइ तोखे ख़बर हूंदी तो हुसैन बाबे अलीअ खे केतिरो प्यारो हो। ओ अम्मा जा हुसैन जी ॻाल्हि कई।